जेके दोस्त आयो था हेॾे थिए थो गुरू तो जबर खां वठू हक़ घोघे पिनण खां छिनण में मज़ो थो अचे वञण लाइ वतन जी हदुनि लाइ हक़नि लाइ रहण में मज़ो थो अचे दोस्तो मां जंहिंमहिल हितां प्रेस क्लब तां वॉइस ते दोस्तनि ॿुधायो त छा थियण थो वञे मां चयो 12 माण्हुनि जी कमेटी आहे ऐं 12 माण्हुनि जी कमेटी 3 मिनिस्टर ऐं उनजो सेक्रेटरी जीए ऐं हिकिड़ो ॿियो सेक्रेटरी उन सां ॻाल्हाइण पिया वञूं मां इहे लफ़्ज़ रिकॉर्ड कराया हुआ जे झोली भरे आयुसि तॾहिं बि हिते मोटी ईंदुसि जे कपिड़ा पाराए आयुसि तॾहिं बि तव्हां दोस्तनि वटि मोटी ईंदुसि सरकार तव्हां असां सां ठगी कई आहे धोखो कयो आहे लॉलीपॉप ॾिनो आहे इहो चयो आहे त जेके एॾा अलाउंस आहिनि उहे असां तव्हांखे ॾियूं था 7% पघार वधायूं था ऐं 7% पेंशन था वधायो ऐं कन्वेंस अलाउंस लाइ सीएम खे अप्रोच कयो था त मोटिवेट कयूं हूअ असां सां जेके ॻाल्हियूं कयूं त हीअ शयूं कयूं था उन्हनि तो फिरी विया आहिनि पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त शहीद राणीअ जो लखते जिगर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन क़ौमी असेंबली में वॉकआउट थो करे त मुलाज़िमनि जूं पघारूं 50% वधायो ऐं उथी थो वञे ऐं जॾहिं ॿीहर थो ऐलान करे त बलोचिस्तान ऐं सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं 50% वधाईंदासीं पर जॾहिं उन जी रियासत में उन्हनि जे हुकुमराननि सां ही सरकारी मुलाज़िम रहे थो त हो बि हातिम था यार वॾो मिसाल क़ाइमु था कंदा साॻा 7% ॾींदासीं बिलावल भुट्टे ज़रदारी जो हुकुम बि मञण लाइ तयारु कोन्हनि के हो पंहिंजी चेयरमैन जो हुकुम मञण लाइ तयारु कोन्हनि पे अहिड़नि हुकुमराननि ते शेम 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 सरकार जेको असांखे लॉलीपॉप ॾिनो आहे मां हुनखे क्लियर चई आयो आहियां त इहो 7% बि तव्हां ग़रीब आहियो तव्हां पाज आहियो तव्हां ज़रूरतमंद आहियो इहो 7% बि असां तव्हांखे ॾेई छॾियो पाण रखी सेक्रेटरी जीए मुंहिंजी क्लिप हले थी पई मूंखे मुतमिन करण जी कोशिशि कई चई त बाबा तव्हां जेको आहे असां तव्हां पोइ मीटिंग कंदासीं मां उन्हीअ खे ठोके लफ़्ज़ चई आयो आहियां त तव्हां जेको असां सां धोखो कयो आहे असां सां जेका ठगी कई आहे असां सां जेको फ्रॉड कयो आहे असां सां जेका ॿियाई कई आहे असां तव्हां मुतमिन न आहियो तव्हांजे दर तो नाव में थी था वञो जंग आहे त जंग आहे एहतिजाजनि पाण हिते कुझु मिंट जे लाइ धरणो हणी वेंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां मूंखे हिकिड़ी तजवीज़ ॾियो त इहो असांजे अॻुवाणनि में फ़ैसिलो थियल आहे त आशूरनि खां पोइ वरी ॿीहर असां हिकिड़ी मीटिंग घुराईंदासीं तहरीक खे रिव्यू कंदासीं तव्हां इन ते मुतमिन हो जेकॾहिं तव्हां दोस्त मूंखे हुकुम कयो त मूं विकिरणो आहे त करबला जे मैदान में मां टपोजण जे लाइ तयारु आहियां पर जेको फ़ैसिलो तव्हां दोस्त हुकुम खे वेही करे ॾींदो जेका लीक करंदो सिकंदर जतो उन लीक खां न हेॾे थींदो न होॾे थींदो दरिया बि टपो ॾींदो करबला जे मैदान में बि टपो ॾींदो सभिनी खे गुज़ारिश थी कजे त हिते वियो एहतिजाजनि हुकूमत जे ख़िलाफ़ नाराणो शेम शेम